तू केयर कर सोराब ये नहीं यही है बाबा यही है असांजी इज्जत महफूज ना रही न त दुनिया त अहिड़ो को ॼाओ ई न आहे जेको असांजे घर चोरीअ लाइ अकेलो दाख़िल थिए सोराब वो अकेलो न हो हुन सां ॿ ॼणा ॿिया बि हुआ छा तोखे उर्स पहिरीं न ॿुधायो छा ॿुधायो उर्स ॿुधायो बाबा पर जे चोरो चला त टई चला न हेॾो परे छो बीहंदा त छा थी सारा न बाबा ईअं न आहे मां त चवां थो असांखे बदनाम करण लाइ यके जी साज़िश आहे बाबा थी सघे थो त इहो कमु मामे बाणे जे पुट नज़ीर वारनि जो हुजे मुमकिन आहे थी सघे थो पर न रुस्तम न मां एतिरो किरियल न आहियां जो तव्हांखे बदनाम करण लाइ उहो कदम खणा वठी आयो आहियां नज़ीर खे ॾिसोसि जेकॾहिं इहो कमु नज़ीर जो हुजे हा त हुजे सा न को धक जो निशान मामा तोखे हिते सफ़ाई ॾियण लाइ न आहे घुरायो रुस्तम वेंदो आयो आहियां रुस्तम सफ़ाई ॾियण मां पंहिंजो फर्ज़ सम्झो पुट तॾहिं आयो आहियां हा सही थो चए बानो सोराब हरू भरू के मिट ते शक करण सही न आहे बाना खान मां सम्झां थो त तुंहिंजे छोकिरे जो इहो कमु न आहे अदाबाना पाण में हिसाब किताब पिया छिकबा पर हिन ॻाल्हि में त यार तोसां गॾु आहियां मां हे त मुंहिंजे इज़त ते बि वार आहे जीअं तो चयो उअं ई थींदो न आहे ज़रूरत तव्हांजे असांखे मामा असांजा हथनि में चूड़ियूं न आहिनि पति जो पंहिंजो बस अरे भले ॻोल्हियो ॾोहीअ खे उन खे ॻोल्हण खां पहिरियों इहो ज़रूरु सोचिजो त हू ॾोही हुयो त हुयो छाजो सोराब छॾ यार जज़्बात छॾ तूं सोराब ये बंदूकूं असां वटि बि आहिनि पर मां इहो चाहियां थो त हिक ॿिए जे मथां सिधियूं न थियनि इन लाइ हिकु लड़कावां हल नज़ीरा अच्छा बाबा हेॾे यार छॾ हाणे जज़्बात खे यार तूं होश मां कमु वटि फिलहाल तव्हां वञी अस्पताल ॻोल्हियो हुनखे मां ज़ख़्मी कयो आहे ज़रूरु के अस्पताल में छो न मां वञा थो वरी बि उर्स पहिरीं ॾांहुं पोइ बि सभु कुझु घर में आहे पोइ बि ॻाल्हि परे न आहे हलो रे रुस्तम खुदा जो कमाल पई हां इकड़ा ना आपस से करे चली खुदा मुके अरे जब ते को नहीं है ना अरे मुके नहीं है को नहीं सड़ा पावना अरे सबके खिलाते हैं दिल के जमे थी जब घुटनों ने सांप के नीचे जाते हो अम्मा बचा गया गाड़ी में जा देखे तो आया देखो चलाऊंगा अम्मा अतिशानी बताइया उन्हें तो सलाम दिया था अम्मा कौन रहता है यहाँ पाजा पूछ चंगी तरह तो ही रहे थे मामा ने अतिशानी ने लेकिन इन्हें ना पाला में तुझे पहले तो फिर निटो ने चली गई मामा
सोची छापी सारा इहो बदमनी जो दाग तो पंहिंजो पाण ते पाण लॻायो आहे। इन खां अॻु जो ही हक़ीक़त सभिनि जे साम्हूं अचे ऐं तुंहिंजा भाइर तुंहिंजो खून कनि ऐं जेल हलिया वञनि। ख़तम करे छॾ पाण खे। हा सारा ख़तम करे छॾ पाण खे। न न मां पंहिंजे पाण खे न मारींदसि। हू त मुंहिंजा भाइर आहिनि। हू त मुंहिंजे मथां साह ॾींदा आहिनि। हू मूंखे छो मारींदा? जे तूं पंहिंजो पाण खे न मारींदीअ त तुंहिंजा भाइर तोखे मारे छॾींदा। हू त मुंहिंजा भाइर आहिनि। मां पंहिंजे पाण खे कोन मारींदसि पंहिंजे पाण खे। मां तुंहिंजो ॾोह ई अहिड़ो आहे सारा, छो त तूं जॾहिं का बि न्याणी पंहिंजे दर जी चांवर टपंदी आहे न ऐं कुंवारी पेट बंदि थींदी आहे न उनखे क़तल कयो वेंदो आहे। जॾहिं बि कंहिं धीउ पंहिंजी पीउ जी पग लाथी आहे न उनजो अंजाम मौत आहे ऐं तुंहिंजो अंजाम बि मौत ई थींदो। न पर मुंहिंजे पेट में जेको ॿारु आहे उहो त मासूम आहे, बेडोही आहे। उन ते कंहिंजी इज़त नाहे औरांगी। उन ते कंहिंजी पग में हथ नाहे विधो जो मां पंहिंजे ॿार खे मौत ॾियां। जंहिंजो वजूद ई गुनाह जे गंदगी सां भरियल हुजे उहो कॾहिं बि मासूम नाहे थींदो सारा। जंहिंखे तूं मासूम थी चवीं उन ई तुंहिंजी ज़िंदगी में ज़हर भरियो आहे, उन ई तोखे गुनाहगार कयो आहे। पर जेको तुंहिंजे पेट में आहे, मुंहिंजे पेट में जेको ॿारु आहे उहो त मुंहिंजी मोहबत जी निशानी आहे। उन सारंग जी निशानी आहे जेको पंहिंजी जान जी परवाह न कंदे न कॾहिं बि मूंसां मिलण आयो। उनखे मोहबत चवीं थी, हवस खे मोहबत जो नालो न ॾे सारा। इहा मोहबत न आहे, इहा मोहबत जी निशानी बि न आहे। इहा त गुनाह जी सज़ा आहे जेको तूं पाण पंहिंजी नज़र में कयो आहे। हाणे तुंहिंजे एतिरो परेशान आहे इहो सोच जॾहिं सभिनी खे ख़बर पवंदी त तुंहिंजा भाइर छा कंदा? न न मुंहिंजी कई जी रज़ा मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजा भाइर न लोड़ींदा। अम्मा मूंखे मरण दे। मां मरण थी चाहियां। मूंखे मरण दे। तूं न मरंदी आहे, तूं न मरंदी आहे। मूंखे हिन हालत में कयो आहे मां हुनखे कोन छॾींदसि। सारा क्या है वो? सारा क्या है? सारंग मां हिनखे कोन छॾींदसि, कोन छॾींदसि हिनखे। मां हिनखे उपट कंदसि, उपट कंदसि हिनखे। अम्मा हुनमें हुनजो कहिड़ो ॾोह आहे? सॼो कसूर त मुंहिंजो आहे। इन कसूर जी ज़िम्मेवार मां पंहिंजो पाण आहियां। मुंहिंजे हिन पाप जी ख़बर माण्हुनि ताईं पहुचे ऐं मूंसां गॾु हिन घर खे गंदो कनि। अम्मा मूंखे मरण दे। पंहिंजो पाण खे हिन घर खे त गंदो करे चुकी आहे। छा बचायो अथई असांजे लाइ? ॿुधाए छा बचायो अथई? अरे पीउ जी इज़त, भाइरनि जी गैरत सभु कुझु त विञाए छॾियो अथई। वरी पंहिंजे पाण
केड़ी मुसीबतुन में जाती है कौन के साथे कटा पयारी बताओ जहां सा जइयो जो तो केड़ी दासन सा पाले वडो कयो हां बताओ ओ मुजाला कुछ भी ठीक न पियो थे कुछ भी ठीक न पियो थे ॿियो ॾींहुं आहे तव्हां इहो पतो न लॻाए सघिया आहियो त आख़िर असांजे घर में कहिड़ो कुतो चौथो रागे वियो हिकु हिकु अस्पताल ॾिठी आहे बाबा हिकु हिकु डॉक्टर ॾिठो आहे कमीने जो किथे तो नथो पवे ॿियो ॾींहुं आहे असां हिकु माण्हू जी ख़बर न लॻाए सघिया आहियूं त आख़िर असांजे घर में घिरण वारो हुयो केरु ख़बर पइजी वेंदी बाबा पाणे ई ख़बर पइजी वेंदी कान पवंदी कॾहिं बि ख़बर न पवंदी छो त असां सां असांजो घर ई सचो न आहे त असांखे ख़बर छो पवंदी बाबा छो पवंदी असांखे ख़बर जॾहिं चोर आहे ई घर में त ॿाहिरि ॻोल्हण में छा मिलंदो ख़बर पवंदो सिर्फ़ अम्मा खां ख़बर पवंदो सभाई कारे मरी वई आहे मूंखे शक पए थो ज़ोराब तूं सही पियो चवे हाणे आई थी हाणे मथे सूर लही वियो थी सारा काॾे कई थी उहा किथे आहे हां जरा वठी जाइस पर उनजी तो तबियत ही सही ना है सभिनि जी तबियत सही न आहे हा लाल छोकरी का कुछ भी न पूछो मां तो चवां जे मूंखे ज़रो बि ख़बर पई त तूं इन मामले में शामिल आहे त घोटो रिक्शा कढंदुसि आहे बाबा को के चोल काइदस दादा कुछ ज़ोराब हाणे ॻाल्हि ॿुध ॿई ॿुधो गौर सां हाणे सारा जी शादी जी तैयारी शुरू कर उन नज़ीर सां मां बाने सां ॻाल्हायां चाह थो न बाबा न इहा ॻाल्हि सही न आहे इन में आख़िर वीचारी सारा जो करोड़ो रुस्तम जंहिं घर में पुट ॿेर पकल हूंदी आहे न उन घर में भितर ऐं छाबड़ूं ई रहंदा आहिनि मुझे गाल तो बुधो जेकॾहिं बस तूं कर न ॻाल्हाए विच में बाबा सही थो चवे माण्हुनि जे वातनि खे बंदि करण जो इहो ई वाहिद तरीक़ो आहे बसि पर बाबा इहो कमु त पंहिंजे ई झुगे खे हथ सां बाहि ॾियण जे बराबरि आहे जंहिं माण्हूअ खे रुस्तम ही कमु मां पंहिंजे झुगे खे बाहि ॾियण लाइ न पियो कयां बल्कि पंहिंजे अंदर में बरंदड़ बाहि खे थधो करण लाइ पियो कयां झुगे त मां हुन खे बाहि ॾींदुसि जंहिं मुंहिंजे झुगे ते चिणिगी उछलाई आहे रुगो ख़बर पए मूंखे ख़बर पवे ख़बर पवंदी ज़रूर ख़बर पवंदी बाबा छो त जेके ॿ माण्हू हुन सां ॿिया गॾु हुया उन्हनि में ज़रूर को न को असांजी पुठ सही तो चए रुस्तम सोराब सही तो चए ठीकु आहे त पोइ हाणे इहो ई तय आहे जेको मां फ़ैसिलो कयो मां वञा थो बाने वारनि ॾे ऐं तव्हां वरी बि उर्स पहिरीं खे पेर ॾेखारियो तव्हां वञो वञो हुन कम सां जंहिंसां मोकिलियो मां वञो तव्हां बाना खान यार मां पाण तव्हां ॾे पिया आयुसि ऐं तव्हां अची आहियो तव्हांजी वॾी महिरबानी यार तूं आहे या मां ख़ैरात आहे ॻाल्हि मिड़ई साॻी आहे बाना खान यार उन ॾींहुं कुझु मिड़ई घणो थियो माफ़ कजांइ यार ख़ैरात आहे
मुंहिंजे लाइ तूं साॻो वधो जानब आहीं। पाण में ॿई भाइर आहियूं। हूअं बि लठ न आहे, पाणी जुदा न आहे थींदो। बाना खान ठगे खे सिंग पंहिंजा कॾहिं बि पार न लॻंदा यार। वसऊं मिट खां वो न वेंदो आहे। पर यार मां नज़ीर जे प्रकारनि जे करे पई तोखां भॻुसि। अदा तव्हां दिलि जाए कयो। भला शादीअ खां अॻु इहे और ज़रायूं असां में बि हुयूं। बिल्कुलु। पर ॾिठी शादीअ खां पोइ जॾहिं न बचड़नि कंध वरितो कीअं सिधा ऐं सही थी वियासीं। बाना खान बस पोइ तूं 5 ॾींहं रखी 6 ॾींहं तारीख़ लाइ हलियो। वॾी महिरबानी अदा, लख थोरा तुंहिंजा। हलो त पोइ हाणे मूंखे इजाज़त। हलो त तव्हां सां अॻिते हलंदुसि। ख़ैर आहे तव्हांजो, मां हलां थो। न अचो ईअं वरी कीअं थी सघंदो बाना खान। ॿिया बड़े ख़ैर लॻा पिया आहिनि। मौला ख़ुशि कयो। केॾी न्याणी प्यार में पढ़ पाले वॾी कईसीं। केॾा अरमान कया हा दिलि में त मां पंहिंजी न्याणीअ खे हथनि ते मेहंदी लाइ नाज नवण ॾेई ऐं मां हुनखे पंहिंजे घर में शादी करे ॾींदसि। अम्मा मां तो तेरी थी पवा। अम्मा मां तुझे बाहों थी बगा। मां ये शादी न करने समा। मां ये शादी न करने। तू यह शादी न कंदी है। अयो तुझे सब कुछ बचाइण जे लाइ त मां कयां पई। न त तोखे ख़बर आहे न त मां इन मिटीअ जे खिलाफ हुयसि। पर अम्मा माठ कर रे। ये समझ तुझी मां मरी वई। तुझी कुछ भी नहीं थी सारे मां। तो मुझे अरमान ते पानी विझी छॾियो आहे। तू चुपचाप करे या शादी कर, समझी न। इनमें तुझी ऐं तुझे ॿार जी भलाई आहे। मां ये शादी कौन करे। आदा छो ॿाहिर विया आहिनि। वे त ख़बर तुंहिंजो इहो भाउ सारंग जीअरो आहे या मरी वियो। जेकॾहिं जीअरो आहे न त इनखे चइजे त हेॾे मुंहुं न करे। मथां पोइ भाउ जे लाश जा ॾबा ॻोल्हींदो वती। चाची मां हिन इलाही चाची ॾे आयुमि सारंग जो सभु वठण। सारंग जो चुप कर वे। हिकु लफ़्ज़ न कुझु चए। अचल पाण खे ॾिठो कंदे असां ते बाने सां हा करे छॾी आहे। हाणे चाची सारंग जी शादी नज़ीर सां या त सारंग जी ख़ुशियुनि जी बर्बादी आहे। बर्बाद तुझे भाउ कयो आहे मुंहिंजी न्याणी खे। इन भाउ खां त मूं ॻाल्हि खे गीत ॾेई छॾी अथव। पियो न त किथे रत जो वेरी नथी पवे ऐं मुंहिंजी सारा ख़ुशि न वञे। फज़ीलत आहे न तुंहिंजे भाउ जी त उन राति में असांजे घर न पियो आहे। अड़े रे चइबो त उन राति हू तुंहिंजो भाउ सारंग हुयो। पूरे राति जो असांजूं भितियूं टपे ऐं तो जो मुतबर लॻो असांजे घर बीठो। न छोड़े सोट पंहिंजी गंदी ज़बान सां संग छा जोड़े सोट। सोट जा पुट निकल ॿाहिरि। हल छा थियो आहे हथ में चक्कू विधो आहे बाबा। उन राति असांजे घर हिन जो भाउ सारंग हुयो। कंहिं ॿुधायो तो? अम्मा हिन जूं ॻाल्हियूं ॿुधीसीं भाउ। मां पंहिंजी सभु ग़लतियूं मञी तव्हां ॾे आयो आहियां। निकिर
छातो अदा जे छातो अदा सोराब ये सच्ची गिरत ते वारा न न न अल्लाह जो नालो तो पैर के से मारो अरे की अम्मा मारो मां तो चाहे परे छी मारे रो पेड़ से दी जाव परे थी अच्छा दी मदा मां जवा तो परे थी बस करो तो मां तो चलो बाबा अच्छा चले नहीं उसे हाँ छा बाने असां कहिड़ो कंध खणी जी सघंदासीं बाबा हाँ इन खां त भलो आहे कि खूह में वञी टुपो ॾियो या बदूख़ूनी करे के मारे अचूं हाँ बाबा हाँ अहिड़ी ज़िंदगी खे त मौत भलो आहे जो असां माण्हू सां नज़रूं मिलण जहिड़ा ई न रहूं बाबा बाबा जिनके ॿाहिरि को फूंदो बि न ॾींदो आहे उहे बि असांजे चित्रूं कंदा बाबा प्यार ये क्यों जो बंदूक भरे मूंखे हणो छो त मूंखे उन नागिन लॻियो आहे जंहिंखे धीउ न पर मां पुटु सम्झी पालियो तव्हां पुटनि खां वधीक भायो हुनखे मां अॼु उन अहिड़ो करे छॾियो जो मां कदे खेड़े जहिड़ो न रहियो आहे सोराब जॾहिं मां मरां त सारा खे मुंहिंजो मुंहुं न ॾेखारिजांइ बाबा 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 खुदा जी वास्ते इहो ज़ुल्म न कयो बाबा बाबा मूंखे एॾी वॾी सज़ा न ॾियो बाबा न ॾियो एॾी वॾी सज़ा सुभाई जी वठी वञ न कई तव्हां मां हिन जो मुंहुं ॾिसण नथो चाहियां बाबा 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 याद नहीं दासी